गैर मुसलमान की ईद हिकिड़ी ईद ते फटाका फाड़ींदा, ॿी ईद ते रंग जो बाल्टियूं ठाहे तूं मुंहिंजो मुंहुं कारो कर मां तुंहिंजो मुंहुं कारो। सभु चओ पोयां सॾु हिते कंहिं पोयां सॾु कर न। नवाब जा सुबुह जो तयारु थियो टिप टाप थियो वञे पियो कंहिं पोयां सॾु कयोसि ओ लखाना बस नवाब शाह न वेंदो बूट लाथई पोयां छो सॾु कई कम न थींदो किथे लिखियल आहे झट पोयां सॾु कर चिड़ियन मां अची फाथा। मेराज वारी रात नापो पियो अचे ॿुधो छोराऊ असां वारा छोरा बाबा मां हलां थो बाइक ते पोइ तूं पंध अची जा वेड़े पोड़ो थी पंध अचे ही बाइक ते पियो हले। न सतायो पीउ माउ खे ख़ुदा जो कसम पीउ माउ खां दुआऊं वठो। असांखे त ॾाढी वारा वणनि ई नथा। चढ़े थो को मुलो बस ते मुला पोइते मुलो वाणियो अॻियां वेठो आहे मुलो पोइते चढ़ो बस में त जाइ नथा ॾियनि वञ बाज़ार में त सीटियूं वञ होटल ते त इशारा बीहूं था इलेक्शन में त वोट नथा ॾियो बीहूं था मस्जिद में पघार नथो ॾिए रखे थो को छोकिरो ॾाढ़ी त को छोकिरी नथो ॾिएसि। अरे तव्हांजे ॻोठ जो आहे चाचे जो पुट का छोकिरी कोन ॾींदासीं मुल्लो आहे न खदड़ो त कोन्हे न ॾाढ़ीअ जे करे एॾो ख़राब आहे। ख़ुदा जो कसम पढ़ियल न आहियो न क़ुरान जो दीदार बि सवाब आहे। चलो खोले ॾिसो बस ॾिसण बि सवाब आहे ख़ुदा जो कसम। हे सुबुह सां कावश अख़बार पढ़ा कावश पढ़ा तोखे सतर कंदा न साल थिया क़ुरान घर पियो आहे कॾहिं खोले ॾिठो अथव? 30 रुपए जा कोप असांजे घर पिया आहिनि रोज़ थियूं मायूं छंड